पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे सिंधी वारनि खे सिंधी भेण खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सिल पंजाबी जंहिंजा अचण वारा एपिसोड धमाकेदार थियण वारा आहिनि। छो त हाणे ड्रामो हिकु बहितरीनु मोड़ ते पहुची चुको आहे। छो त तव्हां ॾिठो पोइनि किस्तनि में त मसइलो सॼो फिरी गिरी क़ासिम ते हुयो। क़ासिम बि फ़रार थी वियो क़ैद मां। चाकर ख़ान हाणे कीअं जेको आहे बूह ॾींदो सॼी अवाब खे। छो त सिकू खे जीअं ॿुधाई बाबा हू भॼी चुको आहे क़ैद मां। सिकू ॾमरजी वियो अची मूंखे हाणे तव्हांजे मथां बि शक थिए थो। ऐं होॾां वरी जाबिरो घड़ी घड़ी चए थो मूंखे भाउ सां मिलणो आहे। जाबिरे खे बि अञा ताईं ख़बर न आहे त क़ासिम भॼी वियो आहे या क़ैद में आहे। फ़िलहालु चाकर ख़ान वारनि हुनखे नाहे ॿुधायो। होॾां जेको आहे क़सम जी ॻाल्हि फिरी गिरी हिकिड़े गुलशेर ते आई। दोस्तो जो चवण जो मक़सदु इहो आहे त हाणे चाकर ख़ान जे लाइ वॾो इम्तिहान आहे त इन खे हथु कीअं कंदो। मां तव्हांखे पोइ किस्त में कल्ह ई ॿुधायो त इहो कोन मरंदो क़ासिम बची वेंदो आहे फ़रार थींदो आहे। उअं ई थियो तव्हां ॾिठो मरण खां बची वियो। मां तव्हांखे इहो ई ॿुधायो जेको उनखे सिकू गोली हणंदो आहे इहो ख़्वाबु आहे। तव्हां ॾिठो त उहो ख़्वाबु ई निकितो। सॼी कुझु मां तव्हांखे अॻे ॿुधाए छॾियो। हाणे बि तव्हां ॾिसिजो त इहो हथु ई कोन ईंदो काफ़ी किस्तनि ताईं जेको आहे क़ासिम जाबिरो कावड़िबो चाकर ख़ान ते ऐं चाकर ख़ान परेशान ऐं सिकू बि चाकर ख़ान ते कावड़िबो। वीडियो पुॼाणी ते सब्सक्राइब ज़रूरु कंदा।